मुझे सोहने लजपाल नबी फरमायो किताब फवाइद तमाम जिल्द 2 सुफ़ो नंबर 219 रिवायत थी अचे हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न लिल्लाहि इबादन खस्सहुम लिक़दाए हवाइजिन नास। अल्लाह जा कुछ एड़ा बाना रब पैदा कंदो आ जन के पैदाई इने जे ला कंदो आ माण्हुनि जे ज़रूरतुनि पूरे करण जे ला। उन्हनि जे पैदा करण जो मक़सद ही इहो हूंदो आ जो माण्हुनि जूं हाजतूं ज़रूरतूं वञी पूरियूं कयो। उन्हनि जे तख़लीक़ जो पैदा करण जो रब मक़सद ही इहो बणायो आहे। उहे छा कंदा आहिनि माण्हुनि जूं हाजतूं ज़रूरतूं पूरियूं कंदा आहिनि। ऐं उहे जॾहिं फ़ैदा कान यौमुल क़ियामा खलू मा अल्लाह अज़्ज़ व जल्ल युहद्दिसुम व युहद्दिसूनहु वन्नासु फिल हिसाब। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त ओ इहे जेके माण्हुनि जे हाजतुनि जे लाइ रब पैदा कया आहिनि न इन्हनि खे रब पंहिंजे पंहिंजे अर्श जे साये में नूर जे मिंबरनि ते विहारींदो ऐं अल्लाह वेही इन्हनि सां कचहरी कंदो ऐं माण्हुनि जो पियो हिसाब थींदो। वन्नास फी हिसाबिहिम माण्हू पंहिंजे हिसाब किताब में हूंदा पकड़ पछाड़ लॻल हूंदी पर हे वरी अल्लाह सां गॾु वेठा रिहाण कंदा। हिते भी उन्हनि जो शान हुते भी उन्हनि जो शान। हाँ अल्लाह उन्हनि खे पैदा छा जे लाइ कयो आहे त माण्हुनि जूं ज़रूरतूं वञी पूरियूं कयो। ऐं इमाम बज़ार रिवायत आणे थो त जॾहिं तव्हां झंग में हुजो रस्तो भुलिजी वञो या मंछर जे विच में ॿेड़ी में आयो वंज तव्हांजो किरी पवे तव्हां या तूफान अची वञे ॿेड़ी ॿुॾण लॻे हवा में तव्हां पंहिंजी ज़िंदगी खां मायूस थी वञो जॾहिं तव्हां झंग में रस्तो भुलिजी वञो जॾहिं का तव्हांजी सवारी गुम थी वञे त पोइ हीअं कयो सॾु कयो अईनूनी या इबादल्लाह ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो ए अल्लाह जा बानो मुंहिंजी मदद कयो। जेॾी महिल तव्हां सॾींदो त अल्लाह जा हिकिड़ा अहिड़ा बाना आहिनि जिन खे तव्हां जूं अखियूं पहिरीं ॾिसंदियूं कोन हुयूं ओचितो कोन को अची वेंदो तव्हांजी मदद थी वेंदी। सुभान अल्लाह। ऐं इन हदीस जो रावी आहे हज़रत उतबा बिन ग़ज़वान। हज़रत उतबा बिन ग़ज़वान तो चवे कद जुर्रिब ज़ालिक माण्हुनि इन ॻाल्हि जो तजुर्बो कयो आहे जंहिं बि इहा ॻाल्हि आज़माई उन जी मदद थी वई। तव्हां ॻाल्हि सम्झी अलाए कोन सम्झी आयो त सियाणा। हाँ ओ मिठा ये अल्लाह जा बाना आहिनि ये अल्लाह जा वली आहिनि। जेॾी महिल को उन्हनि खे सॾु कंदो आहे त सॾ में अचे साणी थींदा आहिनि मदद कंदा आहिनि। सुभान अल्लाह। ॿी हदीस ॿुधायां मुंहिंजे सोहणे हबीब मदीने वारे ताजदार फरमायो सुभान अल्लाह एड़ी था चो जो मंछुर खां ॿाहिरी आवाज़ तव्हांजो कोन ईंदो। हाँ सुभान अल्लाह। मुस्नद अहमद बिन हंबल जिल्द 2 सुफ़ो नंबर 231 ॻाल्हि कभी पक्की पुख्ती भला जे हरू भरू अञा बि को तव्हां सां बहस करे न किरायो मां भरींदोसां उन खे वठी आ तूं भरियो अच
मातली परे कोने हिकड़ी विख हैदराबाद बि विख मातली तू वठी अचीस मूं वटि त छंछरी लाहियां समझो था जेके चवंदा वलियन वटि छा थो मिले वलीअ छा था कनि वलियन जे सदके छा थो थिए तू उन्हनि खे ॿुधाए त वलियन जे सदके छा नथो थिए हज़रत शुरे इब्न उबैद तो रिवायत करे ज़ुकिर अहलु शाम इंद अली इब्न अबी तालिब हज़रत मौला अली शेर जली हैदर करार जे क्या शाम वारन जो जिक्र थियो वह बिल इराक उन वक्त मौला अली पान इराक में हो शाम वारन जो जिक्र थियो फकालू अलअनहुम या अमीर अल मोमिनीन मानन इराक वारन चयो सही शाम वारन ते लानत विझो जेके तहां सां नथा ठहन तहां इन ते लानत विझो काल अल्लाह मौला अली फरमाए त न शाम वारन के घट वध न चइबो इन्नी समेत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल मु पाण केर तो चवे मौला अली तो फरमाए मु पाण पंजे कन्नन सां ॿुधो मुंहिंजे लजपाल नबी खां सरकार फरमाए अल अबदाल यकूनून बिशाम अबदाल शाम जे मुल्क में रहन था वहुम अरबऊन रजुला वे 40 मर्द हैं कुल्लमा मात रजुलन अब्दल्लाहु मकानहु रजुला जे उन्हनि 40 मजा हिकड़ो मरी पवंदो त वरी उन्हे जाइ ते रब ॿिए खे मुक़रर कंदो 40 मां 39 कोन थींदा 38 कोन थींदा हर दौर में 40 हूंदा उहे अबदाल मुल्क शाम में रहंदा आहिनि ओ उहे अल्लाह जा प्यारा बाना आहिनि युस्का बिहिमुल गईज़ उन्हनि जे सदके रब ॿियनि ते मींहं वसाईंदो आहे